नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खाई खां ख़बर ॾींदा हलूं त जुम्मा शाख खां घारो लॻण सबबि ताज़ो पोखियल फसल ॿुॾी तबाह थी वई, जंहिं करे ज़मींदारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। तफ़सील ॾिसूं था अवामी न्यूज़ जे रिपोर्टर फिदा हुसैन मरी जी रिपोर्ट में। खिपरो वाह मां निकिरंदड़ जुमा शाख खे घारो लॻण सबबि केतिरनि ई एकड़नि ते पोखियल फसल ॿुॾी वियो। जुमा शाख खे ॻोठ मीर मोहम्मद मरी वटां 40 फुटनि जो घारो लॻण करे ज़मींदार हाजी न्याज़ मरी, अमानुल्ला मीर मोहम्मद ऐं जमील मरी जे 50 एकड़नि खां वधीक ज़री ज़मीन ते पोखियल फसल लुड़ी तबाह थी वियो। संदन चवणु हो त आबपाशी खाते जे अमलदारनि पारां जुमा शाख जे आबादगारनि सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो केतिरे ई अरसे खां जारी आहे, जॾहिं त दाहिण बावजूद ज़िले इंतज़ामिया तोड़े तक जा चूंडियल नुमाइंदा मुकमिल तौर खामोश बणियल आहे। रात जुमा शाख के 11 बजे घारो पियो है, जंहिंमें पानी तक़रीबन ओवर गेज ॾियण जे करे पानी जे करे हिनखे घारो पियो है। पोखाई वारे टाइम असां वटि पानी न हूंदो आहे, जंहिंजे करे असां वरी मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई पंहिंजे जिते 100 एकड़ पोखाई जे जेको हूंदो आहे गुंजाइश, उते तक़रीबन असीं 20 खां 25 एकड़ पोखाई करूं था। एतिरो शिदत आहे पानी जो। ऐं जॾहिं त हींअर पोखाई खां पोइ जॾहिं पानी जो असांखे ज़रूरत कम हूंदो आहे, शिदत घटि थी वेंदो आहे, तॾहिं ॿिए पासे जेको आहिनि पानी खे जेको तव्हां बंदि करे असां ॾे मोकिलियो वञे थो। ऐं असां वटि जेको आहिनि राति पानी वॾो नुक़सानु कयो आहे। 11 बजे थियो घारो, नुक़सानु थियो 100 एकड़ खे, जंहिंमें कणिक आहे, स्प्रिंगर आहे ऐं पंहिंजो तूरियो आहे, उहो सभु तबाह थी वियो आहे। ही रात जो 12 बजे धारे घारो किरियो आहे। हूअं जुमा शाख जो घारो हूंदो आहे, अधु करे हलाईंदा आहिनि। राति ॿधण जो टाइम हो त राति में फुल करे रात जो 12 बजे धारे घारो किरियो आहे। केर न पवंदो आहे, 40 फुट जो घारो आहे। 100 एकड़ पानी हेठि अची विया आहिनि, निशाना केर बि नाहे पवंदो आहे। नाज़रीन, जुमा शाख जे आबादगारनि ऐं हारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेको सो हिन शाख खे पंहिंजे वारे जे टाइम जेको सो बिल्कुलु बि पाणी नथो ॾिनो वञे। ऐं हींअर पोखाई जो टाइम हुयो, केतिरियूं बनियूं जेके आहिनि हिननि ठाहे उहे तयारु करे रखियूं, जिन्हनि में जेको पोइ पाणी न हुजण करे पोखाई न करे सघिया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ जॾहिं हिन शाख खे बंदि करण वारो ॾींहुं हुयो, उन ॾींहुं जेको सो शाख में लिमिट खां वधीक पाणी छॾियो, जंहिं करे गुज़िरियल राति 11 बजे हिन शाख खे वॾो घारो पियो ऐं तक़रीबन 40 फुटनि जो घारो पियो, जंहिं करे जेको सो 100 एकड़नि ते बीठल जेको हिननि जो पोखियल जेको फसल हुयो मुकमिल तौर जेको सो तबाह थी वियो आहे। हिननि जेको सो आला अख़्तियारनि ऐं जेको सो चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयो आहे त आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ जेको सो कार्रवाई करे संदन थियल नुक़सान जो अज़ालो कयो। कैमरामैन अरसलान मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़ खाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।